को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी तरफां इमरान खान के कानूनी नोटिस मोकिले छॾियो आहे। आसिफ ज़रदारी नोटिस में ॼाणायो आहे त इमरान खान 14 ॾींहनि अंदरि गैर मशरूत माफ़ी वठे। आसिफ ज़रदारी जो चवणु हो त माफ़ी न वरिती वई त 10 अरब ॾंड अदा करण जो केस दाख़िल कयो वेंदो। आसिफ ज़रदारी जो चवणु हो त इमरान खान माफ़ी न घुरी त कानूनी कार्रवाई जो हक़ रखे थो। ये हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी तरफां इमरान खान के कानूनी नोटिस मोकिले छॾियो आहे। आसिफ अली ज़रदारी नोटिस में ॼाणायो आहे त इमरान खान 14 ॾींहनि अंदरि गैर मशरूत माफ़ी वठे। आसिफ ज़रदारी जो चवणु हो त माफ़ी न वरिती वई त 10 अरब ॾंड अदा करण जो केस दाख़िल कयो वेंदो। आसिफ ज़रदारी जो चवणु हो त इमरान खान माफ़ी न घुरी त कानूनी कार्रवाई जो हक़ रखूं था। ये हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी तरफां इमरान खान के कानूनी नोटिस मोकिले छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी पंवर खां। मेहदी आगाह कजो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी इमरान खान के कानूनी नोटिस मोकिलियो वियो आहे। छा अपडेट आहिनि अवां वटि? जी, पीटीआई चेयरमैन इमरान खान जे तरफ़ां पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ ज़रदारी जे ख़िलाफ़ बयान ॾिनो त हू खेस माराइण जे जेको आहे साज़िश करे रहियो आहे, प्लानिंग कई वई आहे। हवाले सां पीपल्स पार्टी जे तरफ़ां चौकास नोटिस जारी कयो वियो आहे। इमरान खान खे जेल में उन्हनि 14 ॾींहनि जे लाइ चयो वियो आहे त 14 ॾींहनि में इमरान खान माफ़ी अचण जी सूरत में खेस 14 अरब रुपयनि जो जेको आहे हर्जाणो जेको आहे तव्हां थी वई आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त इमरान खान कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे पीपी अॻुवान जेको आहे आसिफ ज़रदारी ते इल्ज़ाम मिलियो हो त हुन जेको आहे इल्ज़ाम मिलियो जंहिं ते हुन में इल्ज़ाम आयो त उहो आसिफ ज़रदारी माराइण जे लाइ जेको आहे प्लानिंग करे रहियो आहे। जंहिं ते पीपी अॻुवान पिणु सख़्तु रदम ज़ाहिर कयो वियो, जंहिंमें पीपी अॻुवान जो चवणो आहे त इमरान खान अहिड़े क़िस्म जा बयान ॾेई असांजे लाइ मसइला पैदा करे रहियो आहे ऐं असांखे बिलावल भुट्टो या आसिफ ज़रदारी जंहिंखे कुझु थियो त उन जी ज़िम्मेदारी जो अहिड़ी सूरत हाल खां जेको आहे कानून जेको आहे रस्तो इख़्तियार कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेको आहे इमरान खान खे हर्जाणे जो जेको आहे नोटिस जारी कयो वियो आहे, जंहिंमें 14 ॾींहनि जो टाइम ॾिनो वियो आहे। 14 ॾींहनि में हू माफ़ी घुरे या हुन जेको अमल कयो आहे उन जी तफ़सील करे ॿी सूरत हर्जाणो जेको आहे ॾिनो वियो ऐं कानूनी कदम खयो वेंदो। जी मेहदी, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।